जी अव्हां जो नालो? साईं मुंहिंजो नालो शेफी जतोई आहे। अव्हां सिंधी आहियो, सिंधी हुजण ते अव्हां कीअं महसूसु पिया कयो? ज़बरदस्त फ़ख़ुरु महसूसु पिया कयूं सिंधी हुजण ते, पर असां आहियूं बरूच। बरोच वरी कीअं? व्हाट इज़ बरोच? तमामु दिलचस्प सवाल कयो आहे जनाब। शमाकश बरूच मतिलबु जेकॾहिं ट्रैक्टर कंट्रोल मां निकिरी वञे न त उनखे ब्रेक न हणो, उन जूं बतियूं भञूं, अंधो कयोसीं त पाण ई बीहजी वेंदो। असां बरूच आहियूं। हा असां आहियूं सिंधी, पर असांजा वॾा बि अरब हुया। तव्हां जलाल ख़ान बलोच ॿुधो आहे? उहो अरबस्तान मां आयो हुयो, बलोचिस्तान में, जेको उन दौर में सिंध हुयो। उते अची वेठो। असां उन जे ख़ानदान जा आहियूं, बलोच बि आहियूं त असां अरब बि आहियूं।